छठे मावा के आगा क्यों मीरपुर साकरो जो वापारी सरदार इंद फुर दौरान मुज़ाहिमत कराची में क़तल थी वियो आहे। तव्हांखे आगा क्यों पिया छठे माह अहम ख़बर है। मीरपुर साकरो जो वापारी सरदार इंद फुर दौरान मुज़ाहिमत कराची में क़तल थी वियो आहे। अहम ख़बर है छठो मावा किन पिया मीरपुर साकरे जो वापारी सरदार इंद फुर दौरान मुज़ाहिमत कराची में क़तल थी वियो आहे। तव्हांखे आगा क्यों पिया छठो माह अहम ख़बर है। मीरपुर साकरो जो वापारी सरदार इंद फुर दौरान मुज़ाहिमत कराची में क़तल थी वियो आहे। तफ़सील वठंदासीं छठो माह रशीद जाखरो खां। रशीद आगा कजो। हाँ जी, गिदरनि ऐं टमाटनि जो वापारी गिदरा विकिरो करे सुज़ाकी में वापसि ठटे अची रहियो हो त कराची जे इलाइक़े शाह लतीफ़ कॉलोनीअ वटि हथियारबंदनि खेसि रोकण जी कोशिशि कई ऐं मज़ामत ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि गोलियूं हणी बाद में संदसि 3 लख रुपया पियो वरिता। मीरपुर साकरे जो रहवासी सरदार इंद फुर दौरान कराची जे इलाइक़े में क़तल थियो आहे। मक़तूल वापारी 40 वरनि जो सरदार इंद छठे जे इलाइक़े मीरपुर साकरे लॻ यूसी ककड़ा जे ॻोठ आसिर रिंद जो रहवासी हो। बग़्द जो लाश घर पहुचायो वियो आहे। जी ठीक है रशीद, वरी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।